नाज़रीन ख़बर जो सिलसिलो जारी है। मोरो ख़बर नालो मोरो बरसा कोट हबीब भट्टी, शहरा जे रवासी फतेह मोहम्मद भट्टी, यासीन भट्टी, निसार भट्टी, फयाज़ भट्टी ऐं अब्दुल रशीद मोरो प्रेस क्लब ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे साफ़िन खे ॿुधायो त असांजी 15 सालनि जी न्याणी फरज़ाना खे अगवा कयो वियो आहे। एक ई ॾींहुं अॻु अगवा जी FIR फरीद डेरो थाणे ते जवाबदार तारिक पहोड़, सईद पहोड़, नवीद पहोड़, अली हैदर पहोड़, ज़ोएब भट्टी ऐं ॿियनि नामालूम माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कई वई आहे। पर पुलिस इन्हनि जवाबदारनि खां वॾी रिश्वत वठी हिननि महिल ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हू आज़ादु घुमी रहिया आहिनि। असांजी न्याणी फरज़ाना भट्टी बि गुम आहे। हिननि चयो त असां ग़रीब पोड़ियत आहियूं, जवाबदार बाअसर आहिनि, असांजे केर बि ॿुधण वारो न आहे। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त असांजी न्याणी फरज़ाना खे बाज़ियाब करायो वञे, जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।